कथा थी हले, नामदेव महाराज वेठा सत्संग के रंग में रंगजी आ, हेॾे उनके घर में आग लगी वही। अम्मा बुढ़ड़ी ॾाढो गुस्सो कयईं, छोरे खे अकुल कोन्हे, जेॾी महिल ॾिस वञी वेठो आहे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, कॾहिं वरसीअ में, कॾहिं मेलन में, कॾहिं सत्संग में, कॾहिं कथा, कॾहिं कीर्तन, कॾहिं गीता, कॾहिं भागवत, कॾहिं रामायण। घर हिन जो केरु हलाईंदो? लॻी वई बाहि, बेघर थी वियासीं। हाय हाय सभु सामान सड़ी आहे, हिकिड़ी खट ॿाहिरि खणी आहे। पुराणे ज़माने में खट हलंदी, हाणे बि ॾाढी घटि हलंदियूं। खट हिकिड़ी निवाड़ वारी हूंदी, हिकिड़ी सुठी हूंदी। खट ॿाहिरि जीअं तीअं करे उन बुढ़ड़ी अम्मा बचाए वरिती, तीअं अचे नामो ख़बर थी वठां। ॾाढी छिती अम्मा। नामदेव महाराज आया वापसि, ॾाढो घटि वधि ॻाल्हाई, चिल्लाई नामदेव खे, छोरा लज शर्म निकिरी वई अथई, कुछ ध्यान करे तो, अॼु बाहि लगी वई, घर सड़ी वियो ॾिस। नामदेव महाराज चवण लॻा, वाह अम्मा अग्नि देवता पाण आया आहिनि, अॼु आहुति वती अथऊं असां खां। अम्मा सभु जली वियो, चई ॿियो वरी छा बचियो? इहे हिकिड़ी जीअं तीअं करे खट बचाई आहे। नामदेव महाराज चई, अरे ये खट बचाई थी? हा, खट खई नामदेव महाराज, उहा बि खणी विधई सिधो मकान जे बाहि में स्वाहा। चओ हरे राम हरे राम। चीख निकिरी वई, अरे 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 नामा इहो छा कए, हे छा कए? चई भगवान अगरि भेंट वरिती आहे त पूरी ॾे न अम्मा, थोरी बचाए छो थी रखे। हिकिड़ी खट बचाई त इन में मोह पइजी वेंदो, काॾे ईंदी वेंदी त खट में ध्यानु रहंदे, हाँ उन खावंद में न रहंदे। इन करे इहो छॾ मोह, भगवान जो भजन कर, भगवान जो कीर्तन कर। चवंदी रहो मूंसां, तूं बि कीर्तन कर। विठल विठल विठला हरि ओम विठला, विठल विठल विठला हरि ओम विठला, ओ विठल विठल विठला हरि ओम विठला, विठल विठल विठला हरि ओम विठला, ओ विठल विठल विठला हरि ओम विठला, 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 ओ विठल विठल विठला हरि ओम विठला, विठल विठल विठला हरि ओम विठला, ओ विठल 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 विठला, विठल 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 विठला। जिस रंग में, जिस ढंग में, जिस संग में रहो, राधा रमण राधा राधा रमण, राधा रमण हरि बोल, राधा रमण राधा राधा रमण, राधा रमण कहो। ओ जिस छाँव में, जिस गाँव में, जिस नाव में रहो, राधा रमण राधा राधा रमण, राधा रमण कहो। राधे 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 रमण राधा राधा रमण, राधा रमण कहो। ओ जिस काम में, जिस नाम में, जिस धाम में रहो, श्री राधे तो भाई गायो, राधा रमण कहो, राधा रमण राधा रमण, राधा रमण कहो। हरि बोल, राधा राधा रमण, राधा राधा रमण, राधा रमण कहो, राधा रमण राधा राधा रमण, राधा रमण कहो। ओ जिस रंग में, जिस संग में, जिस ढंग में रहो, राधा रमण राधा रमण, राधा रमण कहो। राधे रमण राधा राधा रमण, राधा रमण कहो। बोल, विठल विठल
विठला हरि ओम विठला विठल विठल विठला हरि ओम विठला ओ विठल 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 विठला विठल 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 विठला विठल विठल विठला हरि ओम 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 विठला। माता खे क्रोध आयो जेॾी महिल कंहिंजो नुक़सानु थींदो आहे त पारो उहो ई चढ़ी वेंदो आहे। माता अहिड़ी छिड़बी ॾिनी नामदेव खे, अरे बसि कर, जंहिं बाहि लॻाई अथई उन जा वेठो गुण थो ॻाए पियो। सतायो आहे तुंहिंजे संतनि महात्माउनि असांजो घर बर्बादु करे छॾियो, बाहि लॻाए छॾी। अम्मा ही सॼी धरती, ही सॼो आसमान असांजो घर आहे। तूं हेॾो वॾो घर भॻवानु ॾिनो आहे, तूं फिकर छो थी करे, चिंता न कर। जीअं तीअं माता खे सम्झाए नामदेव महाराज त वरी भक्ति करण हली आहे, लेकिन भॻवान जा नेत्र सजल थी विया। आहा, अॼु भॻवानु पाण हिकिड़े बढ़ई जो रूप धारण करे, जंहिंजे आज्ञा ते विश्वकर्मा सुंदर भॻवान जा द्वारिका जा महल ठाहिया, सुदामा जा महल ठाहिया। अॼु उहे भॻवानु हिकिड़े बढ़ईअ जो, बेढी चइबो आहे बढ़ई, उन जो रूप धारण करे ऐं अची अम्मा वटि पहुता। ॾिठूं नामदेव कोन्हे, वियो आहे सत्संग में। चई अम्मा अम्मा, हा अम्मा राम राम, अम्मा राम राम। अम्मा त गुस्से में पहिरीं, कहिड़ो कमु अथई, छो आयो आहे? चई अम्मा मां नामदेव जो दोस्त आहियां, हली वञ तूं, हली वञ। उनजे दोस्तनि त बर्बादु कयो आहे, तूं बि संत महात्मा हूंदे। चई न न, मां कोई संत महात्मा न आहियां, मां त बढ़ई आहियां। पोइ चई अम्मा तुंहिंजो घर ठाहिणो आहे। अरे पुट पहिरियों छो न ॿुधाए? हाँ पहिरियों ॿुधायां, पहिरियों चांहि ढुक त पी, हली आ, खीर वीर पी, लस्सी पी, हली आ, वेह हिते। तूं सच तूं घर चई बढ़िया ठाहींदो आहे, मां हिकु बार त मूंखे मौक़ो त ॾे। नामे जो दोस्त आहे? हा हा, नामे जो ॾाढो गहरो दोस्त आहे, मां साईं त गॾु वेठो हूंदो आहे नामो। भक्त त भॻवान सां ई रमण कंदा आहिनि। पुट तूं घर ठाहे ॾींदे, लेकिन पैसा वैसा त असां वटि कुझु कोन्हे। चई सामान मूं वटि आहे, कारीगर मां ख़ुदि आहियां। अम्मा तूं फिकर न कर, मां पाण ई नामे सां हिसाबु करे वठंदुमि। अरे तुंहिंजो राम भलो करे, पुट देरि न कर, हाणे ई शुरू थी वञ। चओ हरे राम। हाणे महाराज भॻवानु पंहिंजे कर कमलनि सां उनजो मकान ठाहिणु शुरू कयो, जंहिंजा चरण लक्ष्मी माता दॿाईंदी आहे। भॻवानु एॾी महिनत कई, हालांकि भॻवान जे हथ रखण सां ई कम पाण ई पिया थींदा वञनि, लेकिन भॻवानु आख़िर पाण बीह करे एॾी महिनत कई, 2 कलाक 3 कलाक पसीना वाइण लॻा। एतिरे में राधा रानी बि रही न सघी कि मुंहिंजा स्वामी अगरि वञी भक्त जी सेवा था कनि त मां कीअं रही सघंदमि। उहा बि साधारण स्त्री जे रूप में अची करे ऐं भॻवान जे साम्हूं पहुती। चई वाह प्रभु वाह, भक्तनि जी सेवा करण में ॾाढो रस ईंदो आहे तव्हांखे, हाँ ॾाढी मौज ईंदी अथव। ॾिसो त सॼे चहिरे ते पसीनो अची वियो अथव। भॻवानु चवनि था धीरे ॻाल्हाए, छो? माई छिती अथई ॾाढी। हीअ जेकी माता आहे न नामदेव जी, ॾाढी छिती अथई। मूंखे बि अचण सां चिल्लायो अथई, जॾहिं चयोमांसि मकान ठाहींदुमि त पोइ प्यार सां ॻाल्हाई। चई अरे उहो सभु काई ॻाल्हियूं न आहे, लेकिन तव्हां कमु कयो था, मां बि कंदुमि। मां तव्हांजी इहा दशा ॾिसी नथी सघां। पंहिंजे वस्त्र सां खणी करे राधा रानी जीअं श्री कृष्ण जो पसीनो पोछियो। हा हा, पसीने सां तरबतर चेहरो थी वियो। राधा रानी जीअं पसीनो पोछियो भॻवानु कृष्ण जो, हुन अम्मा जी नज़र पइजी वई। हे माई, हेॾिया हट तो, छा थी ॻाल्हाए हुन सां मज़दूर सां? हेॾिया छा थियो इहो? अहिड़ी रड़ चाढ़े राधा रानी वीचारी चुप थी वई। भॻवानु कृष्ण जी चयोमांइ न माई छिती अथई ॾाढी, न मञो न चवनि। हाणे चिलाईंदे अची करे डुकंदी डुकंदी आई। छोरी काथो आई आहे छोकिरी? चई हे असांजा पति। अच्छा, पति पत्नी हूंदो घर में, हिते तुंहिंजो हे मज़दूर हिते महिनत थो करे पियो। त चई अम्मा तव्हां घबरायो न, मां बि कमु कंदीमांसि। अच्छा हा, त पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं करे, पसीना वहंदा रहंदा, हिन जा पसीना न पोइ सिरूं खण, हे सामान खण, लकड़ियूं खण ऐं मकान ठीकु कयो। हा हा अम्मा, ॿई भिड़जी विया। चओ हरे राम। शिव जी ॾिसनि था, ब्रह्मा जी, देवता ॾिसनि था, कमाल आहे। जंहिंजे नेत्र टेढ़े करण सां महाप्रलय थी वञे, हिकु दृष्टिअ सां जेको सृजन करे छॾींदो आहे। अॼु उहे भॻवानु मज़दूरनि खां वॾी महिनत था कनि। देरि न लॻी, भॻवान जा कर कमल लॻा ऐं
अम्मा खे निंड अची वई। भगवान झोपड़ी तैयार करे हली आ। चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। सत्संग कीर्तन करे काफ़ी समय खां पोइ नामदेव महाराज आया। अरे अम्मा ही कंहिंजो मकान ठहियो हिते एॾो सुंदर आहे बि महल न मकान आहे, लेकिन एॾो सुंदर मकान कि महल बि हिन जे साम्हूं कुझु कोन। चई बस कर हाणे तुंहिंजो ई दोस्त आयो हो। हाँ मुंहिंजो दोस्त केरु? बड़ई तुंहिंजो दोस्त ई न? चई मुंहिंजो केरु बड़ई दोस्त आहे, मां बंसीअ वारे जे अलावा कंहिंखे दोस्त बणायो कोन्हे, बाक़ी सभु पंहिंजा आहिनि, कोई पराओ कोन्हे। अरे बड़ई हुयो, सांवरो सांवरे रंग जो हुयो, वॾा वॾा वारस, धोती पातलस, पोइ हिकिड़ी उहा बंसी बि त पई हुअसि। नालो छा ॿुधाई? कि नालो अंतर्यामी। ओहो नामदेव रोवण लॻा। संत नामदेव खे चवंदा आहिनि 77 बार भगवान दर्शन ॾिनो प्रकट में। पोइ वरी ब्रह्म ज्ञान जी नज़र आई त जाते काथे उन जो दर्शन करण लॻा। नामदेव जोर जोर सां रोअण लॻा। अरे छोरा रोए छो थो? एॾो बढ़िया मकान ठही वियो आहे। चई मकान त थी वियो अम्मा, लेकिन उहो बढ़ई कीअं हुयो? ॾाढो सुहिणो हुयो बि ग़रीब, लेकिन सुंदर बि ॾाढो हो। छा चइजे? वरी उन सां काई हिकिड़ी ॿी बि उन जी घरवारी बि आई, उहा बि ॾाढी सुंदर गोरी चिटी, ॿई वीचारा कम ते विढ़जी विया। आहा सम्झी विया युगल सरकार आयो, चरणनि ते मथो रखी छॾे। आड़े पाड़े वारा अची करे चवण लॻा नामा ही कुछ ॾींहंनि में तुंहिंजो हिकु ॾींहं में मकान ठही वियो। अरे नामा हीरो मकान त राजा महाराजाउनि जो बि कोन्हे, भले नंढो सो झोपड़ी आहे मकान आहे, लेकिन सच ॿुधाए हे बड़ई कहिड़ो आहे? बड़ई जी एड्रेस ॾे, बड़ई जो पतो ॾे असांखे, भाई असां उन बड़ईअ खे तोखां दुगनी मज़दूरी ॾींदासीं। मुहे बेड़ी दे बताए गुरबाणीअ में अखर लिखियल आहिनि, शब्द लिखियल आहिनि। नामदेव जोर जोर सां रोअण लॻा। अरे नामदेव तूं घणी मज़दूरी ॾिनी आहे हिन खे, पतो त ॿुधाए भाई, उनजो असांखे कुझु जानकारी त ॾे, असां पंहिंजो मकान बि ठाराईंदासीं। नामदेव रोई करे चवण लॻा भाई उन जी मज़दूरी ॿिए क़िस्म जी आहे, बेड़ी प्रीत मजूरी मांगे। उहो जेको बड़ई आहे उहो पैसनि वारी मज़दूरी उनखे पसंदि न आहे, प्रेम वारी मज़दूरी खपे। हा जेको घर जलाइण जी ताक़त रखे, जीते जी मरी वञे, जेको पाण खे समर्पित करे छॾे उन जे चरणनि में, मन जी मर्ज़ी छॾे करे हरीअ जी मर्ज़ीअ में हले, उहो बड़ई त उनखे मिलंदो आहे। हरे राम श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। ये तो रोज जा उन जा कम आहिनि अम्मा, कोई पहिरियों कम ना आहे भाई, वो रोज कंहिं न कंहिं भक्त जे अॼु बि काथे न काथे वो कम करे रहियो। इहो कारीगर ॾाढो अद्भुत आहे।